किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन ई दुआ सां अवां जिते बि ख़ुशि हुजो, शाद आबाद हुजो। परवरदिगार अवां खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे ऐं रब पाक अवां खे हिन वबा खां बचाए। ख़ातिन हज़रात, तमामु ज़रूरी आहे त माण्हू पंहिंजो ख़्यालु करे, ॿियनि जो ख़्यालु करे, मास्क पाए, सैनिटाइज़र इस्तेमालु करे ऐं सोशल डिस्टेंसिंग जो पूरो ख़्यालु रखे। इहो बार बार तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदो आहियां। ॾुखिया ॾींहं आहिनि, अलाह कंदो त गुज़री वेंदा, पर असां सभिनी खे पंहिंजे पारां भरपूर कोशिशि करणु घुरिजे। अॼु किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हिकिड़ी ट्रांसलेशन पेश करणु चाहियां थो। ऐं ॻाल्हि इहा आहे त असांखे ज़िंदगी में इहो अहसासु तमामु घटि हूंदो आहे त असांजो पंहिंजो क़दु छा आहे, ऐं इन क़द जे करे असीं अलाए केतिरियूं कैफ़ियतूं अहिड़ियूं आहिनि जिन में पंहिंजी पोज़ीशन खे सुञाणे कोन सघंदा आहियूं त असांजी हैसियत छा आहे ऐं असांखे कहिड़े हवाले सां छा करणु घुरिजे। त अॼु हिकिड़ो किसो जेको हिकिड़ी ट्रांसलेशन ज़ाविया मां अशफ़ाक़ साहिब जी जेका ज़बान आहे, जेका ॿोली आहे, उन जो तर्जुमो करण जी सआदत हिन फ़क़ीर खे हासिलु थी आहे। ऐं हीउ किसो हिकिड़ो आम आहे जेको हर माण्हू रेफर कंदो आहे पियो, पर छाकाणि त असां ॿुधीअ खे अॻिते वधाईंदा आहियूं, इन करे मूं इहो चाहियो पिए त हीउ तर्जुमो अवां जी ख़िदमत में पेश कजे जीअं तव्हांखे सियाको सबाक में ख़बर पए त हीउ किसो दरअसल छा हुयो। ज़ाविया में जेको इशू लिखियो आहे अशफ़ाक़ साहिबु, उन जी ट्रांसलेशन मां अवां जी ख़िदमत में पेश करणु चाहियां थो। जंहिं ज़माने में मां रोम यूनिवर्सिटी में लेक्चरर हुउसि ऐं सभिनी खां ॼमार में नंढो हुउसि, त हिकु दफ़े यूनिवर्सिटी में मोकिलियो हुयूं। गर्मियुनि जो ज़मानो हो। 2 पहिरनि जो मूंखे रेडियो स्टेशन ते उर्दू ब्रॉडकास्टिंग करणी हूंदी हुई। जंहिं महिल मोटंदो हुउमि त सभु उन महिल आराम ई हूंदा हुआ। 2 पहिरनि जो आराम उते हिकिड़ो मामूल हुयो। 4 बजे ताईं सभु सुम्हंदा हुआ ऐं रोम जा रस्ता ख़ाली हूंदा हुआ। ऐं मथां वरी कॉर्पोरेशन इहो इंतज़ाम कंदी हुई त उते हौज़ लॻल हूंदा हुआ। उन वक़्तु रोड धोपजंदा हुआ ऐं शाम ताईं माहौल में थधिकार अची वेंदी हुई। सफ़ाई अलॻि थी वेंदी हुई। सो हिकिड़ो रस्तो हुयो जिते मां वियुसि पए। शाम जो टाइम हुयो, रस्ता धोता पए, का एकड़ ॿेकड़ गाॾी रस्ते ते आई पए। मां पंहिंजी गाॾीअ में वियुसि पए। हाणे ॾिसो न, हर माण्हू सां गॾु संदसि देसी मिज़ाज त हूंदो ई आहे न। पोइ हू खणी दुनिया में किथे बि हलियो वञे। सो गाॾी हलाईंदे मूं ॾिठो त गोल चक्रो अची वियो हो ऐं मूंखे मथां फिरी अचिणो हुयो। हाणे सोचियुमि त जे एॾो चकर काटियुमि त मज़ो कोन ईंदो, विचां थो हलां। हिन महिल 2 पहिरनि जो केरु ॾिसंदो। मां जो रस्ते खे ग़लति नमूने क्रॉस कंदे विचां लंघियुमि त ॾिठुमि त उते हिकिड़ो सिपाही बीठो हो। हुन मूं ॾे निहारियो ऐं ॼण खां परवाह ई कोन कयाईं। ठीकु आहे, वञे पियो त वञणु ॾींसि। हाणे मूंखे यादि अचे थो त पंहिंजी कामयाबी हिते जो मूं रस्ते जो कानून टोड़ियो हुयो, मूं ख़ुशी मल्हाइण लाइ हुन ॾांहुं मुर्क जो गुल उछलायो। जॾहिं हुन इहो ॾिठो त हुन हमराह मुंहिंजी इहा इज़त कई आहे त हुन सीटी वॼाए मूंखे रोके छॾियो। हाणे इन्हनि मुल्कनि में सीटी वॼाइण माना मौत। बीहणु लाज़मी थी वियो। हू वेझो आयो, पहिरीं सल्यूट कयईं। हाणे मां अंदरां ॾिसां पियो। शीशो हेठि कयुमि त चयईं, अव्हांजो लाइसेंस। मूं चयो, मूंखे अव्हां जी ज़बान नथी अचे। हुन चयो, सुठी त ॻाल्हाईं थो, लाइसेंस वरिते कर। मूं चयो, फ़र्ज़ु कयो कंहिं वटि पंहिंजो लाइसेंस न हुजे त छा करे। हुन चयो, का ॻाल्हि कान्हे, मां हुनजो चालान करे थो छॾियां, पर्चो फाणियां थो, अव्हां ॾंड जमा कराए छॾियो। मूं त ईअं ई लाइसेंस घुरियो पए। मूं चयो, मूंखां ग़लती थी वई। हुन चयो, थी वई हुई त हलियो वञी हा। हाणे हुन मूंखां बिना कुझु पुछण आखण जे कापी कढी, पर्चो फाड़ियो ऐं चालान करे छॾियईं। चालान बि सख़्तु 12 आना। मूं पर्ची वठी पुछियो, हिन जो छा कयां। हुन चयो, पंहिंजी कंहिं बि वेझी टपाल घर जे दॿे में इहा रक़म जमाए कराए छॾियईं। बसि हिते धिका खाइणा न आहिनि हूंदा, सभु कुझु सवलो हूंदो आहे। घर अची मूं पंहिंजे घर जी मालिकाणी खे ॿुधायो त मुंहिंजो चालान थी वियो आहे, मां छा कयां। हाणे हुनजो सलूक अहिड़ो थी वियो ॼण घर में को धाड़ेल अची वियो हुजे। हुन पंहिंजी धीउ खे ॿुधायो त प्रोफेसर जो चालान थी वियो आहे। पंहिंजी ससु खे बि ॿुधायईं। सभु रोंदा पिटींदा मूं वटि आया ऐं चयूं त तूं त शरीफ़ लॻंदो हुएं, कंहिं चङे घर जो ॾिसिजी पियो, सुठे ख़ानदान जो। असां तोखे कमरो मसवाड़ ते बि ॾिनो, पर तूं अहिड़ो निकिते। ख़ैर, हुननि घरां त कोन कढियो, पर एतिरो चयूं त पाड़े में इहा ख़बर न पवणु घुरिजे त प्रोफेसर जो को चालान थियो आहे। ख़ातिन हज़रात, ग़ौर सां ॿुधो, हीउ छा पियो थो लिखे। मूं चयोमांनि त फ़िक्र ई न कयो, कंहिंखे बि ख़बर न पवंदी। हाणे मां हुउसि 26 सालनि जो तंहिं वक़्तु। पर्ची विधमि खीसे में ऐं संगत सां निकिरी वियुसि घुमणु। ॿिए ॾींहुं मूंखे ॾंड जमा कराइणो हो, सो विसरी वियो। 3 ॾींहुं इहो कोट घर में रहिजी वियो जंहिंजे खीसे में पर्ची हुई। शाम जो मूंखे हिकिड़ी तार मिली त साईं प्रोफेसर साहिबु, फलाणे जाइ ते फलाणे ॾींहुं फलाणे सिपाही नंबर अव्हांजो चालान कयो हुयो। हीअ पर्ची नंबर आहे। तव्हां हिन वक़्त ताईं किथे बि पैसा जमा न आहिनि कराया। इहा कानून जी इनराफ़ी आहे। महिरबानी करे इहे जमा करायो, तव्हांजी महिरबानी थींदी। हाणे हुन तार जी क़ीमत 21 रुपया खनि हुई। मूंखां वरी विसर थी वई। वरी हुनजी तार आई, जेकॾहिं तव्हां हाणे बि ॾंड जमा न करायो त पोइ असांखे अफ़सोस सां मामिलो अदालत में पेश करणो पवंदो। मूंखां वरी लाग़ज़ी थी वई। तव्हांजो अदालत मां पेशीअ जो समन अची वियो
त फलाणी तारीख़ ते अदालत में पेश थियो। अवां जेको कानून टोड़ियो आहे उनजे लाइ पूरो पूरो इंसाफ़ कयो वेंदो। हाणे अची मुंहिंजी हालत ख़राबु थी। उते मूं वकील करण लाइ सोचियो त कंहिं सलाह ॾिनी त प्रोफेसर साहिबु पाण सां सिधो अदालत में वञी अर्ज़ु कर त मां हिते परॾेही आहियां, ज़बान ठीकु नथो ॼाणा, माफ़ी मिले, ऐं त ईअं कोन कंदुसि। हाणे मां डिॼंदो कोर्ट वियुसि, मूंखे तरतीब सां सथियो, अंदरि कटड़े में बीहारियो। अदालत मूंखां पुछियो तव्हां ते 12 आना ॾंढु लॻो हुयो, तव्हां जमा छो कोन करायो? मूं चयो मूंखां कोताही थी। उन्हनि चयो अमले जो केतिरो न वक़्तु ज़ाया थियो, पुलिस जो वक़्तु ख़र्चु थियो, हाणे अदालत जो थिए पियो। अव्हांखे हिन ॻाल्हि जो अहसासु आहे, असां अव्हांखे कहिड़ी सज़ा ॾींदासीं? मूं चयो मां परॾेही आहियां, घणो कानून कोन थो अचेमि, मूं ते महिरबानी कयो। अदालत चयो तव्हां ज़बान त ठीकु ठाक पिया ॻाल्हायो, वज़ाहत सुठी पिया कयो, इहो ॿुधायो कंदा छा आहियो? मां चुप हुउमि। अदालत वरी चयो अदालत तव्हां खां पुछे थी त तव्हां केरु आहियो, अव्हांजो धंधो कहिड़ो आहे? मूं चयो मां हिकु टीचर आहियां, प्रोफेसर आहियां रोम यूनिवर्सिटीअ में। बसि ऐं मुंहिंजो इहो चवणु ऐं जज साहिबु कुर्सी पासे ते करे हिकदमि उथी बीठो, ऐलान कयईं त उस्तादु अदालत में आहे, उस्तादु अदालत में आहे। हाणे सभु उथी बीठा, मुंशी, थाणेदार, अमलदार। जज साहिबु हुकुम ॾिनो त कटड़े में कुर्सी आंदी वञे, हिकु उस्तादु अदालत में आयो आहे। हाणे नंढड़े कटड़े में मां बीठो आहियां, कुर्सी अची वई, हुकुम थियो अव्हां उस्तादु आहियो, अव्हां लाइ बीहणु मुनासिबु न आहे। हाणे जज ॻाल्हाइणु शुरू कयो, ए मोज़िज़ उस्तादु, ए दुनिया खे इल्मु अता कंदड़ उस्तादु, ए मोहतरम तरीन इंसानु, तव्हां ई असांखे अदालत ऐं अदल जो हुकुम ॾिनो आहे, तव्हां ई असांखे इहो इल्मु पढ़ायो आहे ऐं अव्हां जे करे ई इन ई उहिदनि ते असीं पहुतल आहियूं। तंहिं करे असीं अव्हां जे हुकुमनि जे करे ई मजबूर आहियूं त अदालत जेको ज़ाब्तो क़ाइमु कयो आहे उन मुताबिक़ अव्हांखे चेक कयूं। उनजे बावजूदि जो असांखे सख़्तु शर्मिंदगी आहे ऐं असीं बेहदि दुखारा आहियूं त असीं हिकु उस्तादु जेका मोहतरम को बि न हूंदो आहे उनखे पंहिंजे आॾी पुछा जे हवाले कयूं। इहो के जज लाइ बि ॾाढो तकलीफ़ ॾींदड़ आहे जो अदालत में को उस्तादु जवाबु ॾियण लाइ मौजूदु हुजे। हाणे मां सख़्तु शर्मिंदो हुजां। मूं चयो साईं अव्हांजो जेको कानून आहे तव्हां उन मुताबिक़ सुलूक कयो। जज चयो असीं बेहदि शर्मिंदगीअ, ॾुख ऐं अलम सां तव्हां ते ॿीणो ॾंढ विझूं था, हाणे मां 1.5 रुपयो भरींदो। हाणे जॾहिं मां हुतां ॿाहिरि निकितुसि त जज साहिब सॼो अमलो मुंहिंजे कढ अची पियो त जीअं पूरे एतिराम सां रुख़्सत करे सघे। मां चवां मुंहिंजी जान छुटे, हू सभु मूंखे मोटरसाइकिल ते छॾणु आया ऐं जेसि ताईं गाॾी स्टार्ट न थी सभु हुते बादब बीठा रहिया। ख़ातिन आज़ाद, मूं शुरू में तव्हांखे अर्ज़ु कयो क़द जे बारे में, पंहिंजो क़द सुञाणणु घुरिजे त मुंहिंजो क़द छा आहे। अॼु एतिरो ई किसो आहे। करीम रब तव्हांखे दामे दरमे करमे सुखने पंहिंजी मोहताजी खां कंहिंजो मोहताज न करे। इंशाअल्लाह अज़ीम वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।